हाँ तो जायदा का पुछा करना जायदा वही भी थे असल में असां हैदराबाद का आयासीं बि विच शहर में सफ़र मंझि ऐं पासे तां गुज़रते तो उते माना जेको असांखे मिलियो साग। तो साग जी छो तो हींअर हाणे असल में छा आहे जो पाण वारे असां वारे साइड ते जेको सो उन पासे वरी इहा साग घटि आहे त हिन खां पुछा कंदासीं तो भाई हिन साग जेको तो पटी आहे त हीअ छा जायदा साग पटी आहे? हाँ साग पटी आहे सही वाह वाह। साग जो बोड़ ऐं चांवरनि जी मानी आहे उन्हीं जे करे मन रस्ते में घस में ईंदे ईंदे असां साग पटी ऐं पुछा कंदासीं तो कंहिं अकल वकल कोन्हे नी? हाँ सही कंहिं सॾी कोन कयो आख़िर तो पची सही 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 हाँ तूं हाणे ख्वार थी कराए मूंखे चवंदी रस्ते तां ईंदे ईंदे माना तव्हां साग बि कोन छॾी का शइ न आहे छॾी जेका शइ ऐं मिर्च बि सावा पचिया आहिनि सचे उहो बि मिर्च बि बाबा खयां आहिनि सावा उतां खां घुरिया हमरा खां ॾिना आकाश वे भाई हाँ वाह वाह मिर्च मिर्च ऐं साग हाणे वरी सावा साग ऐं सावा मिर्च ऐं वरी हाणे चांवरनि जी मानी जो मज़ो ई पंहिंजो ऐं बसि हाणे असीं रस्ते में आहियूं ईअं न रन करीब हाणे पुॼूं था उते वरी इहे शयूं ठहंदियूं त पोइ वरी मज़ो ई पंहिंजो हूंदो हींअर रस्ते में आहियूं। वाटर और वाटर है पे हाँ तो अभी हमने ब्रेक दिया है। ये छोटा सा स्टॉप है यहाँ पे आज़ादी को भूख लगी थी आकाश को भी लगी और उसके अम्मा को भी लगी है तो अभी क्या पानी पी रहे हो? तो सालन का कौन सा ऑर्डर दिया है खाने में? हाँ आज़ादी ने ऑर्डर दिया है क्या ऑर्डर दिया है? बोल रही थी कढ़ाई खाएंगे। तो कढ़ाई का ऑर्डर दिया है वाह छाजो ऑर्डर छाजो ॾिनो आहे मानी जो आहे कढ़ाई खाएंगे तो भाई सिंधी में बोले मैं कढ़ाई खाऊंगे तो अभी कढ़ाई का हमने ऑर्डर दिया है। अभी हम पूरी फैमिली के साथ अभी यहाँ बैठे हुए हैं तो अभी कढ़ाई आने वाली है हमारी। जैसे कि कढ़ाई देखते हैं यहाँ की होटल की कैसी कढ़ाई है अच्छी है या अच्छी नहीं है तो फिर वो भी हम आपको हमारे साथ जुड़े रहें बताते हैं आपको। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अभी हमारी ये कढ़ाई आ गई है। कढ़ाई जायदा खा के बता के दादा कैसी है कढ़ाई बता। हाँ मुंह में भी निवाला तो नीचे जाने था फिर बताएगी तो कैसी बनी है कढ़ाई? अच्छी बनाई हुई? हाँ अच्छा है। ओ मेरे मुंह में तो पानी आ रहा है खाना तो अभी आज़ादी तू भी खाएगी तो अभी कम चलो अभी हमारी कढ़ाई जो है ना ये आ चुकी है। अभी हम फैमिली के साथ कढ़ाई खा रहे हैं तो चलो अभी आगे का सफ़र फिर जारी रहे आगे की तरफ।